जे दही के अंदर अल्लाह तबारक व तआला लैलतुल क़द्र की रात के मख्फी रखियो आहे। सुभान अल्लाह। उहा रात आहे जेका 1000 महीननि खां वधीक शरफ़ ऐं शान वारी आहे। सुभान अल्लाह। अगे नबीन जो उम्मतूं उन्हनि जूं उमरियूं ढिलियूं हुयूं, उन्हनि खे ज़िंदगी जा ॾींहं ऐं साल घणा मिलिया, उन्हनि खे अल्लाह जी इबादत ऐं बंदगी जो घणो मौक़ो मिलियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन ॻाल्हि जो दिलि में अफ़सोस थियो जीअं त अॻियनि उम्मतुनि जूं उमरियूं घणियूं, इबादतूं घणियूं, उन्हनि खे दर्जा वधीक मिलंदा, उन्हनि जा शान मक़ाम आला ऐं बाला थींदा। मुंहिंजी उम्मत जी उमरियूं थोरियूं, उन्हनि जूं इबादतूं घटि हूंदियूं। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे महबूब जी इहा ॻाल्हि रब्बुल आलमीन जल शानहू खे पसंद आई। रब फरमायो त मुंहिंजा हबीब तुंहिंजी उम्मत खे उमरियूं घटि ॾिनियूं अथमि, पर उन्हनि खे लैलतुल क़द्र जी रात अता फरमाया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहा हिकिड़ी रात जाॻंदा त उनखे 1000 महीननि जो अजर इनाम ऐं सवाब अता कयो वेंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं कंहिं माण्हू जी उमिरि मसलन 50 साल 60 साल हुजे ऐं उनखे ज़िंदगी में 2 भेरा 4 भेरा या सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो इनाम ख़ास हिन उम्मत खे अल्लाह ताला अता फरमायो। कुरान मजीद में रब्बुल आलमीन जल शान फरमाता है इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, बेशक असां हिन कुरान खे क़द्र वारी रात में नाज़िल कयो। सुभान अल्लाह। वमा अदराका मा लैलतुल क़द्र, तोखे कहिड़ी ख़बर त लैलतुल क़द्र जी रात छा आहे, उनजी इज़्ज़त ऐं अज़मत छा आहे। लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ शहर, उहा लैलतुल क़द्र जी हिकिड़ी रात 1000 महीननि खां वधीक भली आहे। 1000 महीननि खां वधीक भली आहे। केतिरी भली आहे 1000 महीननि खां वधीक केतिरी भली आहे, या ख़ुदा जाणे या मुस्तफ़ा जाणे। तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह, इन रात के अंदर मलाइक नाज़िल थींदा आहिनि ऐं रूहुल अमीन जिब्रील धरती ते लहंदो आहे। हर इबादत करण वारे जे मथां जी सलाम कंदा आहिनि, हर दुआ घुरण वारे जे मथां जी रहमत वसाईंदा आहिनि। ऐं इहा पूरी रात अल्लाह जी रहमत ऐं बरकत जी बरसात वसंदी रहंदी आहे पिरह फुटण ताईं। ऐं बाज़ उलमा चयो आहे त इहा रात साल में फिरंदी रहंदी आहे, पर हक़ीक़त इहा आहे त इहा रमज़ान में ई हूंदी आहे। छो त हिकिड़ी आयत में रब फरमाए शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन, असां कुरान के रमज़ान में नाज़िल कयो। कुरान के कहिड़े महीने में? रमज़ान। ऐं हीअ सूरत जेका आहे क़द्र वारी, इन में रब फरमाए इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, असां कुरान खे लैलतुल क़द्र में नाज़िल कयो। इन जो मक़सद छा थियो त कुरान रमज़ान में लथो, कुरान लैलतुल क़द्र में लथो। इन्हनि ॿिन्ही आयतुनि खे मिलाए ॾिसजे त पोइ लैलतुल क़द्र रमज़ान में ई हूंदी। सुभान अल्लाह, समझी? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
इन रात के रब मख्फी रखियो पूरे रमज़ान के अंदर छाजे करे इन जे लाए त पाना इन रात की तलाश इन रात की गोला कर जी अल्लाह तबारक व तआला जल शानो इमाम फखरुद्दीन राजी रहमतुल्लाह अलैह फरमाया अन्नहु तआला अख्फाहा कमा अख्फा साइर अल-अशिया जी अल्लाह ताला मखसूस शयुन के बियुन शयुन में लिकाए छड़ियो फ़इन्नहु अख्फा रिज़ाउ फ़ी ताअत जी अल्लाह की रज़ा इबादत में लिकल वो इबादत थोड़ी भी कयो के न के गाल में अल्लाह राजी थी पो अल्लाह की नाराजगी गुनाहन में लिखल हर गुनाह का बचो नंढो या वॾो गुनाह उन का बचो मता इन में रब नाराज थी पोए इन तरह से अल्लाह तबारक व तआला अख्फा वलियहु फीमा बैन अन्नास हत्ता युअज़्ज़िमुल कुल अल्लाह ताला पंहिंजे वलियन के आम माण्हुनि में लिकाए छॾियो हर माण्हू जी इज्जत कयो मता इहो अल्लाह जो वली हुजे इन तरह से लैलतुल क़द्र के रब रमज़ान में लिकायो हर रात की इज्जत कयो तव्हां के यकीनन उहा रात मिली वाख़फ़ल इजाबत फ़ी दुआ लियुबालिगु फ़ी कुल्लि दअवात अल्लाह ताला कबूलियत के दुआ में लिकायो इन जे करे हर दुआ में उम्मीद आस लगायो मता इहा दुआ कबूल हुजे कबूलियत की घड़ी जुम्मे जे ॾींहं में रब लिकाई पूरो ॾींहुं कोशिश कयो मन उहा घड़ी नसीब थी वञे लैलतुल क़द्र के रमज़ान में रब लिकायो पूरो रमज़ान कोशिश कंदा रहो मन उहा रात मिली वञे पर रमज़ान शरीफ जे वरी आखिरी ॾहे में इहा रात अक्सर हूंदी आहे जीअं हदीस पाक में मदीने वाले साईं फरमायो इल्तमिसूहा फिल अश्रिल अवाखिर मिन रमज़ान सही मुस्लिम में हदीस मुझे आका फरमायो त लैलतुल क़द्र के रमज़ान जे पोएं ॾहे में तलाश कयो काथे तलाश कयो पोएं ॾहे में पाण फरमाए त इन्ही आयत के फिल अश्रिल अव्वल अल्तमिसु हाज़िहिल लैल हबीबन फरमायो त मां रमज़ान जे पहिरें ॾहे में एतिकाफ़ वेठुसि लैलतुल क़द्र के ॻोल्हण जे लाइ अल्लाह जो नबी हालांकि मदीने वाले साईं का ॻाल्हि लिकल त कान हुई हुज़ूर के ख़बर हुई तो रात कहिड़ी हूंदी पर उम्मत के सेखारण जे लाइ छो त हर उम्मती के त ख़बर कोन्हे न त लैलतुल क़द्र कॾहिं थींदी हुज़ूर जन लैलतुल क़द्र जी तलाश जे लाइ पहिरियों ॾहो मस्जिद में एतिकाफ़ वेठो त मन इहा रात हथ अची वञे साईं फरमायो त अल्तमिस हाज़िल लैल इन रात के मां ॻोल्हियां पियो पहिरें ॾहे में पर मूंखे पहिरें ॾहे में इहा रात न मिली सुम एतकफ़्तु अल अश्रल औसत हबीबन फरमाया त वरी मां रमज़ान जे विचें ॾहे में एतिकाफ़ वेठुसि लैलतुल क़द्र के ॻोल्हियां पियो पण फरमाया त मूंखे विचें ॾहे में लैलतुल क़द्र नज़र न आई पोइ पाण फरमाया त इन्हा फिल अश्रिल अवाखिर ॿुधी छॾियो त लैलतुल क़द्र रमज़ान जे पोएं ॾहे में अथव लैलतुल क़द्र रमज़ान जे अॼु अरिड़हीं रमज़ान आहे सुभाणे न परीहं ही ॾहो पूरो थी वेंदो ऐं पोइ ॾहो आख़िरी शुरू थींदो साईं फरमाइनि था इन्हा फिल अश्रिल अवाखिर लैलतुल क़द्र रमज़ान जे पोएं ॾहे में पक्का पक अथव वञी ॻोल्हियो तलाश वरी पोएं ॾहे जे अंदर बि जेके 21 रातियूं आहिनि घणो करे उन्हनि रातियुनि में हूंदी आहे 21 23 25 27 29
ये जेके 21 रातियूं आहिनि हबीबन करीमन फरमाया त लैलतुल क़द्र के इन्हनि रातियुनि में तलाश कयो। जेकॾहिं तव्हांखे इहा राति नसीब थी वई त तव्हांजो नालो जन्नती जवाननि में लिखियो। जेकॾहिं तव्हांखे इहा राति नसीब थी वई त पूरी ज़िंदगी जा हड़ई गुनाह तव्हांजा बख़्श माफ़ करे छॾे। जेकॾहिं तव्हांखे लैलतुल क़द्र जी राति मिली वई तव्हां गुनाहनि खां ईअं पाक ऐं साफ़ थी वेंदो जीअं उन ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं तव्हांखे तव्हांजी अमड़ ॼणियो हुयो। मां जे पेट मां जेको माण्हू ॼमंदो आहे न उन जे दफ़्तर में को बि गुनाह न हूंदो आहे, पाक ऐं साफ़ हूंदो आहे। साईं फरमाईंदा जंहिंखे लैलतुल क़द्र जी राति नसीब थी वई उन जी इबादत कई, उन में बंदगी कई, दुआऊं घुरियई, अल्लाह ताला उनखे गुनाहनि खां ईअं पाक ऐं साफ़ बणाईंदो ॼणो अॼु माउ जे पेट मां ॼमी निकिती। सुभान अल्लाह। ऐं इन राति जे अंदरि आका करीम फरमायो त नज़र तो इलल क़मर सबीहत लैलतिल क़द्र फराइतु कन्नहु फिल्क जफनतिन। इन राति जेकॾहिं लैलतुल क़द्र जी हूंदी सुबुह जो सिज उभरंदो त जीअं गोल थाल हूंदो आहे न, थाल, उन थाल जी टिकी वांगुरु इहो सिज उभरंदो, उन में किरणा तेज शुआ न हूंदा। इहा निशानी अथव त इहा लैलतुल क़द्र जी आहे। ऐं लैलतुल क़द्र जी राति मुअतदिल हूंदी आहे, यानी न गर्मी हूंदी न सर्दी हूंदी। इन राति जे अंदरि न गर्मी हूंदी न सर्दी हूंदी, वणंदड़ राति हूंदी। ऐं इन राति में कुत्तो उनाड़ी न कंदो आहे। हिकिड़ो कुत्ते जो भौंकण हूंदो आहे, ॿियो कुत्तो रूड़ कंदो आहे, वात मथे करे वात फटे रड़ कंदो आहे, इनखे कुत्ते जी उनाड़ सॾिबो आहे। लैलतुल क़द्र वारी राति में कुत्तो उनाड़ न कंदो। ऐं इन लैलतुल क़द्र जे राति जे निशानियुनि मंझां हिकिड़ी निशानी आहे जेका कंहिंखे रब ॾेखारींदो, हर कंहिंखे न, जो उन राति में हर शइ सजदे में किरी पवंदी आहे। हिकिड़ी अहिड़ी घड़ी ईंदी आहे वण टिण जबल पहाड़ बूटा हर शइ सजदे में किरी। ऐं हिकिड़ी ॿी निशानी आहे जेका आम माण्हुनि खे न, कंहिंखे रब ॾेखारींदो आहे त दुनिया जो हर पाणी खीर थी वेंदो आहे। नलको हलाईंदो त पाणी खीर जो निकिरंदो। दरिया तलाउ पाणी जा चश्मा जाॾे काॾे पाणी खीर थी वेंदो। पर इहा निशानी हर कंहिंखे नज़र न ईंदी आहे, कंहिं अहले कशफ खे या कंहिंखे रब चाहे उनखे ॾेखारींदो। ऐं इन राति जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जिब्रील अमीन खे मोकिलींदो आहे, फ़रिश्तनि जूं फ़ौजूं वठी पूरी रुई ज़मीन में मलाइका पखिड़िजी वेंदा आहिनि। पूरी कुरे अर्द में मलाइका पखिड़िजी वेंदा आहिनि। पोइ जेकी इबादत करण वारा, दुआऊं घुरण वारा, अल्लाह जी बंदगी करण वारा हूंदा आहिनि, उन्हनि खे उहे मलाइका जे सलाम कंदा आहिनि। ऐं कन ख़ुश नसीबनि सां जिब्रील अमीन मुसाफ़ो कंदो आहे, हथ मिलाईंदो। जंहिंसां जिब्रील हथ मिलाए उन जी निशानी इहा अथव जो उन जे लिंगनि जा वार खड़ा थी वेंदा, उन जे अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा, रोअण अची वेंदो, दिलि नरम थी वेंदी। इहा निशानी आहे त ओॾी महिल जिब्रील इन सां हथ मिलायो।
इन रात के अंदर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बानन के विलायतुन जा दर्जा अता फरमाईंदो। कंहिंखे खौस बनाए, कंहिंखे अबदाल बनाए, कंहिंखे कुतुब बनाए। इन रात के अंदर ज़ाहिरी बातनी नेमतुन दी वंड ऐं विरासत थींदी आहे। सुभान अल्लाह। इन जरा अल्लाह जा दोस्त, अल्लाह जा वली, अल्लाह जा कामिल सालिह बाना इन रात की तलाश में हुंदा आहिनि। अल्लाह करे इहा रात नसीब थी वञे। सुभान अल्लाह। ऐं लैलतुल क़द्र जी रात के ॻोल्हण जो बेहतरीन रस्तो अथव इत्काफ वेहण। सुभान अल्लाह। मस्जिद में ॾहो वेहण। ॿाहिरि माण्हू ठीक है इबादत कंदो, पर ये दुनिया जा कमकार बि आहिनि। ज़ाल आ, ॿार आ, बच्चा आहिनि, धंधो आ, वापार आ, ग़फ़लत बि थी वेंदी, निंड बि अची वेंदी। पर जेकॾहिं को माण्हू एतिकाफ़ में वेठल हुजे न, ॾहे में वेठल हुजे, त इहो माण्हू ॼणो अल्लाह जो मेहमान आहे। ॾहे वारो माण्हू अल्लाह जो चओ मेहमान आहे। रब जे घर में वेठो आहे, रब जे तटे ते वेठो आहे। इन माण्हू जे लाइ अल्लाह तबारक व तआला जल शानो ज़रूर मेहरबानी जा दर खोलींदो। ज़ाहिर आहे त इहो जेको इत्काफ़ में वेठो आहे, मस्जिद में पियो इबादत कंदो, क़ुरान पढ़ंदो, दुरूद पढ़ंदो, दुआ घुरंदो, त इहा क़बूलियत वारी रात ऐं क़बूलियत वारी घड़ी उनखे यकीनन नसीब थी वेंदी। अहले दिल चयो आहे त इहा रात त सॼी रात हूंदी आहे, पर इन रात में हिकिड़ी घड़ी ईंदी आहे जेका क़बूलियत वारी हूंदी आहे। हिकिड़े बुज़ुर्ग चयो त मां मस्जिद नबवी शरीफ़ में एतिकाफ़ वेठो हुउसि। हुज़ूर जी मस्जिद नबवी मदीना मुनव्वरा जी मस्जिद पाक, उन में एतिकाफ़ वेठो हुउसि। मुझे पासे में हिकिड़ो हिंदुस्तान जो प्रोफेसर हुयो, पहिरीं हिंदू हुयो, पोइ मुस्लमान थियो, पोइ उहो मदीने आयो, उहो बि एतिकाफ़ में वेठल। इहे वेठे कचहरी थींदे हिक ॿिए सां वाक़फ़ियत थी वई। पोइ चई त रात जो रमज़ान शरीफ़ जो पोयों ॾहो हुयो ऐं मां तरावियूं पढ़ी थोरी देरि लेटियुसि, थोरो सुकून वठां, पोइ वरी इबादत कयां, तहज्जुद पढ़ां, क़यामुल लैल कयां। थोरो अख लॻी त मूंखे मदीने वारे साईं जो दीदार, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत नसीब थी। ऐं हुज़ूर जन फरमायो त उथी अॼु लैलतुल क़द्र जी रात, सुभान अल्लाह। मां उथियुसि, पर साईं जन जे हथ में हिकिड़ो नंढो घड़ियाल हुयो, उन घड़ियाल ते हिकु थिए पियो, रात जो हिकु पियो थिए। चई त मुंहिंजी अखि खुली वई त हिक में अञा कुझु टाइम बाक़ी हुयो। मां जल्दी जल्दी वियुसि, वुज़ू करे वरी मस्जिद नबवी में आयुसि। उहो जेको प्रोफेसर हुयो, गैर मुस्लिम हो, वरी मुस्लमान थियो, उहो बि सुतो पियो। मूं सोचियो त इनखे ॿुधायां या न ॿुधायां। राज़ जी ॻाल्हि आहे, हुज़ूर जन मूंखे ॿुधाई आहे त लैलतुल क़द्र जी अॼु रात आहे ऐं क़बूलियत वारी घड़ी 1 बजे जी आहे, पर हाणे हिनखे ॿुधायां या न ॿुधायां, आहे त राज़ जी ॻाल्हि। पोइ चई मूं सोचियो त मदीने वारो सखी आहे ऐं ही साईं जो मेहमान आहे, एतिकाफ़ वेठो आहे, छो न हिनखे ॿुधाए छॾियां त जो रात जेका आहे लैलतुल क़द्र जी, सुभान अल्लाह। मूं हुनखे उथारियो, मूं चयोमांसि त उथी अॼु लैलतुल क़द्र जी रात आहे। त मूंखे चवण लॻो त क़बूलियत जी घड़ी 1 बजे जी आहे, सुभान अल्लाह। मूं चयोमांसि तोखे कीअं ख़बर पई? चई जंहिं पिरीअ तो ते कर्म कयो आहे उन महबूब, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, उन आका सुभान अल्लाह मूंसां महिरबानी कई आहे, सुभान अल्लाह। सरकार मूंखे बि
तू रुगे पंहिंजो वतन छॾे पाकिस्तान में जो आयो आहीं न त मूं पंहिंजो दीन बि छॾियो आहे पंहिंजो वतन बि छॾियो आहे साईं जी तबे तोसां महिरबानी थी आहे मूंसां की कुल महिरबानी कंदा अल्लाह अकबर ये खुश नसीब खुश बख्त आहिनि जिन खे अहिड़ा उञाण मिली पवंदा आहिनि उन्हनि खे उहा सआदत वारी खुशखबरी मदीने वारो मीर पाण अता फरमाईंदो आहे मिठा असीं उन मक़ाम वारा न आहियूं उन ॻाल्हि जे लाइक़ असीं न आहियूं जो हुज़ूर असांखे अची पाण करम नवाज़ी कनि पर लॻा पिया हुजूं कोशिश में हुजूं मन खणी करम थिए मन महिरबानी थी वञे लंगड़ा निमाईंदा जिवें तीवें पालना जिवें तीवें पालना ऐब न खोलना लंगड़ा निमाईंदा जिवें तीवें पालना मेरियां ते मंदियां बेशक गंदियां मेरियां ते मंदियां ओ ढकी मेरा ढोलना ऐब न खोलना ढकी मेरा ढोलना ऐब न खोलना लंगड़ा निमाईंदा कोशिश कयो इहा राति नसीब थी वञे जेकॾहिं तव्हां वटि बंदि कई आहे तव्हांखे टाइम आहे त इत्काफ़ वियो मस्जिद में अलाह जा महिमान बणिजी वञो पर जेकॾहिं तव्हां मशगूलियुनि वारा आहियो इत्काफ़ नथा वेही सघो त पोइ कोशिश कयो त राति अलाह ताला जल शान जे हवाले हुजे ॾींहुं कमकार कयो रोज़ो बि रखो पर रात जो अक्सर हिस्सो अल्लाह के हुजूर में जिक्र में इबादत में बंदगी में दुआ और मुनाजात में गुजारियो मन इहा सआदत लैलतुल क़द्र वारी नसीब थी जेके इहा रात नसीब थी वई अल्लाह तबारक व तआला जल शान जो उन ते खास करम थी सैयदा आयशा सिद्दीका साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा रिवायत फरमाई थी इदा दखल अल अश्र अहया अल लैल व अयकज़ अहलहु व जद्द व शद्द अल मिज़र अमा आयशा साइण थी फरमाए त जॾहिं पोयों ॾहों रमज़ान जो ईंदो हो त मदीने वारा साईं पूरी पूरी रात जागंदा हुया सारी सारी रात जागंदा हुया व अयकज़ अहलहु पंहिंजे घर वारनि खे बि उथारींदा हुया पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे घर वारियुनि खे बि उथारींदा हा त उथो ही पोयों ॾहों रमज़ान जो आहे उथो अल्लाह जी इबादत कयो बंदगी कयो इहा सुन्नत अथव पंहिंजे घर वारनि खे बि जाॻाइण व जद्द ऐं वॾी कोशिश कंदा हुज़ूर जन वॾी कोशिश कंदा असुल में इहा तालीम हुई उम्मत खे वशद्दल मिज़र ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे चेल मुबारक सां संदरो ॿधंदा हुआ चेल सां संदरो ॿधंदा यानी इबादत जे लाइ अल्लाह जी बंदगी जे लाइ वॾो एहतमाम कंदा हुया असांजो नबी जेको पाक दामन पाक नबी वो ये कोशिश करे असीं त सॼो ॾींहुं गुनाहनि में लुआड़ियल आहियूं असांजी सॼी ज़िंदगी गुनाहनि में मेरी आहे छा असांजो हक़ न आहे जो असां इन राति खे जागूं ऐं मल्हायूं भाइरो रोज़ेदारो तव्हांजे लाइ सआदत आहे तव्हांजे लाइ ख़ुशबख़्ती ख़ुश नसीबी आहे रब करीम हुज़ूर जे सदके असांखे लैलतुल क़द्र जी
सआदत नसीब कई आहे। ऐं जेकॾहिं इहा राति मिली वञे त पोइ इन में हिकिड़ी दुआ आहे जेका मदीने वारे साईं सेखारी आहे। उहा दुआ ज़रूरु घुरंदा कयो। कहिड़ी दुआ बि नंढड़ी आहे, सुनन तिरमज़ी में इहा दुआ हबीबन खां आई आहे। साईं फरमाए त हीअं दुआ करो, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। चओ अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। या अल्लाह तू बख़्शणहार है, तू माफ़ करण वारो है, माफ़ी के पसंद कंदो है। मालिक मूंखे भी माफ़ कर, मौला मूंखे भी माफ़ कर। तू माफ़ करण वारो ही, माफ़ी के पसंद कंदो ही। मां तुझे तलड़े ते आयो है, मूंखे माफ़ कर। अरबी में याद अचेव त अरबी में घुरो, पर जन त पंहिंजी ॿोली में या अल्लाह तू माफ़ करण वारो ही, माफ़ी के पसंद करण वारो ही, मूंखे माफ़ कर। मौला तुझे दर ते आयो है, मूंखे माफ़ कर। इहा माफ़ी जी रात आहे। माफ़ी घुरण वारनि खे ज़रूरु माफ़ी मिलंदी। क़ुरान पाक में रब फरमाए इन्नी लग़फ़ारुन लिमन ताब। मां अल्लाह ग़फ़ार आहियां, बख़्शणहार आहियां, पर उन्हनि जे लाइ जेके मूंखां तौबा ताइब थींदा, माफ़ी वठंदा, उन्हनि जे लाइ बख़्शणहार। कंहिंखे बख़्शींदो जेको माफ़ी वठंदो। प्यारा भाइरो, त हिन आख़िरी ॾहे जो क़दुरु कयो ऐं लैलतुल क़द्र जी तलाश कयो। उन खां पोइ ईद जे अचण खां अॻु में ज़कातुल फ़ित्र अदा करे छॾियो। फ़ित्रो इहा ज़कात आहे जेको साहिब निसाब आहे, जंहिंखे माली तौफ़ीक़ आहे, उहो फ़ित्रो अदा कंदो। जेको रोज़ा रखे, तरावियूं पढ़े, पर फ़ित्रो नथो ॾिए त उनजी इबादत, उनजो रोज़ो ज़मीन आसमान जे विच में लड़कियल हूंदो आहे। फ़ित्रो अदा कंदो तॾहिं उनजो रोज़ो अल्लाह जी बारगाह में पहुचंदो। रोज़े में लहू सहू ग़लती कोताही थी वई न, फ़ित्रे ॾियण सां उहे कोताहियूं सभु बख़्शियूं। 2 पाटियूं कणक जूं, यानी 2 किलोग्राम कणक जा, पर जिन्स बि ॾेई सघिजे थी, उनजो मुल्ह बि ॾेई सघिजे थो। जेका कराची में तक़रीबन 300 रुपया थियनि था, अंदरूने सिंध ॾे 250 रुपए ताईं उनजो 2 किलो जो मुल्ह थींदो। या तव्हांजे शहर में ॾिसो त कणक जो मुल्ह केतिरो आहे, पोइ उन मुल्ह जे हिसाब सां 2 किलो जो जेको मुल्ह थिए उहो फ़ित्रो आहे। पंहिंजे तरफ़ां अदा कंदव ऐं पंहिंजो जेको नाबालिग़ औलाद आहे उनजे तरफ़ां, जेको बालिग़ थी वियो पुट या न्याणी, उहो पंहिंजो फ़ित्रो पाण अदा कंदो। बाक़ी जेको नाबालिग़ ॿार आहे उनजो फ़ित्रो उनजो पीउ अदा कंदो। ऐं जेकॾहिं को घर जो वॾो आहे, छोड़ी निबेरी सभु उनजे हथ में आहे, पैसो रोकड़ उन वॾे जे हथ में आहे, पोइ उहो जेकॾहिं सभिनी जे तरफ़ां फ़ित्रो अदा करे थो त बि थी वेंदो। ज़ाल जे पारां, पुटनि जे पारां, सभिनी जे पारां जेकॾहिं वॾो अदा करे थो त बि थी वेंदो। बाक़ी जेको वाजिब आहे सो पंहिंजे तरफ़ां ऐं पंहिंजे नाबालिग़ औलाद जे तरफ़ां, पुट या न्याणी आहे, उहो फ़ित्रो अदा करणु मुसलमाननि जे मथां फ़र्ज़ आहे। अल्लाह करीम जल शानो असां सभिनी खे लैलतुल क़द्र नसीब फरमाए। हिन महीने पाक में अल्लाह ताला पंहिंजी बंदगी, पंहिंजी इबादत जी तौफ़ीक़ अता फरमाए। बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम। नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति वज़्ज़िक्रिल हकीम। अक़ूलु क़ौली हाज़ा वअस्तग़फ़िरुल्लाहल अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फ़स्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम।